साथियों हक़ मौजूद सिंध मौजूद उम्मीद सदा खुश हूंदा। अॼु संगत पब्लिकेशन 2007 जो छापो आहे। उन में अयूब उमरानी जी कहाणी आहे। हीब मां आहे थोड़ी कहानी ॾुखोईंदड़ यानी रोमेंटिक कहानी आहे। कहानी हूंदी आहे, पोइ कंहिंमें लफ़्ज़ तिखा हूंदा आहिनि, तरारनि खां वधीक हूंदा आहिनि, कंहिंमें ॾुखोईंदड़ हूंदा आहिनि। ॾिसूं त हीउ माण्हू इहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजी अयूब उमरानी तारीफ़ कई। सेंट्रल लंडन जे मेगा प्लस हॉल में तमामु घणी रश हुई। प्रिंट इलेक्ट्रिक जा मीडिया नुमाइंदा, फोटोग्राफर, स्टेज ते नज़रूं कैमरा खुपायूं बीठा हुआ। मुक़ाबले में हिसो वठण सॼी दुनिया में आयल हुओ। अॼु हिकु बर्तानवी करोड़पति विलियम मैकर्नी जो अनोखो ऐं पुराणो ख्वाबु साॻा माणे रहियो हो। विलियम मैकर्नी चयो थे जहिड़ी तरह दुनिया में सुहिणनि जो मुक़ाबलो कराए मिस यूनिवर्स मिस वर्ल्ड चूंडियूं वञनि थियूं, अहिड़ी तरह दुनिया में बेगरतनि जो मुक़ाबलो कराइजे। ॿुधो साईं, सभ खां वॾो बेगरत चूंडियो वञे। हीउ कमु सवलो कोन हुयो। दुनिया जा समूरा बेगरत खिलियो खुलाए बेगर सॾाइण जा लाराईंदा हुया। कंहिं बि बेगरत इहो चाहियो न पिए त खेसि को बेगरत सॾे ऐं पढ़ियो वञे। मसइलो रुॻो इहो न हुयो, पर का बि कंपनी उन क़िस्म जी बेगरती जो आलमी मुक़ाबलो इंस्पायर करण लाइ तयारु। जॾहिं बेगरती जी अहमियत ते मज़मून लिखणु शुरू कया, कंप्यूटर ते वेबसाइट तयारु कई, तॾहिं 20 सालनि जे मुसलसल जापोड़ खां पोइ बस वञी माण्हुनि जो रवैयो तब्दील थियो। उहो रवैयो कीअं तब्दील थियो, अचो ॾिसूं था। खसीस मुफ़ादत हासिल करण लाइ पंहिंजे ज़मीन जो सौदो करे थो। जॾहिं चंद ॾोकड़नि एवज़ रंगी जिस्म विकिणे थी, भड़वत करे थो, पीउ धीउ विकिणे थो, सियासतदान मुल्की मुफ़ादत दाव लॻाए थो, वकील बेॾो हिन खे फाई ॾियारे थो, कामूरो करप्शन करे थो, सहाफ़ी सहाफ़त खे दागदार करे थो, मज़हबी अॻवान मज़हब जे नाले में खून ख़राबो कराए थो। या बेगरती न आहे त छा आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त खिली दिलि सां पंहिंजे बेगर ते हुन जो एतिराज़ कजे, यानी पंहिंजो पाण खे असुल रूप में ज़ाहिर कजे। इहा ॻाल्हि तमामु ॾुखी लॻी माण्हुनि खे। वकील, सहाफ़ी, मुल्ला, पादरी विलियम जे पोयां पइजी हुनखे घटि वधि करणु लॻा। हुन सां वॾी जुठ कई। वर्ल्ड बेगरत कॉम्पिटिशन हिसो वठण लाइ तयारु तॾहिं थिया जॾहिं हुन वॾे इनाम रखण जो ऐलान कयो, जंहिंमें चयईं त बेगरत खे आलमी ताज ॿधी ऐं वॾे इनाम सां नवाज़ो वेंदो। पोइ जेके पिटत, पादरी, वकील, सहाफ़ी, सियासतदान जेके पेयाने क़िस्म जे मुक़ाबले जा सख़्तु मुख़ालिफ़ हुया, उहे पैसनि ऐं ताज जो ॿुधी मुक़ाबले हिसो वठण लाइ तयारु थी विया। जॾहिं हर मुल्क मां घटि में घटि हिकु नुमाइंदो मुक़ाबले हिसो वठण लाइ तयारु थियो त विलियम मैकर्नी वर्ल्ड बेगरती कम जी तारीख़ बाइकाते क़ौमी ऐलान कयो। दुनिया जा अलाए केतिरा गाड़ी बाज़ारनि मां, बंगलनि मां, ऐवाननि मां, अलाए किथां वॾा बेगरत मुक़ाबले हिसो वठण लाइ तयारु थी। चरागुद्दीन आज़म जे मुल्की जज़्बे सां शिरस्तार कुझु नौजवान ज़बरदस्त नारा हयां, उहो बि हाल में अची पहुतो। मेगा हाल में अखियूं खे खेरो कंदड़ सरंगरी रोशनी अजीब तासिर पैदा कयूं बीठी हुई। हाल कचाकच भरियल हुयो, का जाइ कोन हुई। अञा वधीक चवण वारो कंपेयरिंग हुयो त ज़ोरदार रड़ ऐं छिरकी चुप थी वियो। थोरी देरि में हाल मां हिकु शख़्स उथी बीठो, सिंधी टोपी, वॾियूं मुछूं, अजरक उॾियल हुयो। हिन साॻी रड़ रही, मूंसां नाइंसाफ़ी थी आहे। ॿिनि मुख़्तलिफ़ शहरनि जे बेगरती जो ॿिटो म्यार रखियो वियो आहे। कंपेयरिंग नज़र हुन भूत जहिड़े मुछूं खे ॾिसी डिॼी वियो। सम्झाईं त को सामान लादण जो छाड़ंदो आहे, बम छॾणु आयो आहे, पर सिक्योरिटी जो फुल प्रूफ इंतज़ाम खां पोइ इत्तमान सां दिलि ॿधी चयईं, तव्हां प्रोग्राम जो डिसिप्लिन ख़राबु न कयो, तव्हां ॿाहिरि वञो। पर अजरक ऐं टोपी वारे मुछूं ख़ामोश न थींदो ऐं ॿाहिरि न वियो, बल्कि ज़ोरदार रड़ कंदे चयईं, मां तव्हां अंग्रेज़नि जो पालियल पैदा कयल वॾेरो किड़ खान आहियां। मूंखे सुञाणो, मां बेगरत इब्ने बेगरत आहियां। मुंहिंजो तालुक़ु सिंध जे हिकु शहर सां हुअण करे मुंहिंजो हक़ रेटे ॿियनि शहरनि खे तालुक़ु रखंदे चिरागुद्दीन खे आंदो वियो आहे। अहिड़ी तरह ॿिन्ही शहरत में फ़र्क़ु रखियो वियो आहे। कैंपेरिंग जो जेको थियणो हो सो थी वियो, असांजो को वॾो न आहे। अवां अञा वॾेरो किड़ खान को जवाबु ॾे। इन वक़्तु विलियम मैकर्नी स्टेज ते आयो ऐं कैंपेयरिंग खां माइक वठी चयईं त असां वर्ल्ड बेगर कम दुनिया में कंहिं बि बेगर सां नाइंसाफ़ी न कंदासीं।
वॾे रखण खां गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे बेगरती जो रिकॉर्ड असांजे हवाले करे जीअं हुन कंप्यूटर में फीड करे जल्द रिज़ल्ट खे ज़ाहिर करे सघो। ग्लैन मैकर जी ॻाल्हि वॾे रखण खां ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदम में फाइल लोॾींदे चयईं जनाब हीअ फाइल मुंहिंजी बेगरती जे सुनहरे कारनामे सबूतनि सभु मौजूदु आहिनि। हाल में ज़ोरदार ताड़ियूं वॼी वियूं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जितां टुटो उतां ई शुरू कयो। सभ खां पहिरीं उघाड़नि हसीनाउनि जी डांस थी, उनखां पोइ कुझु दानिश्वर बेगरती जी एलियत ताईं ते पंहिंजा राया ॾिना। उन बाद मुक़ाबले हिसो वठो उमेदवार नंबर वारी रिश्ते ते सरायो। संदसि तारफ़ ऐं मुल्क जो नालो बेगरती जी फील्ड बयानु कई। आख़िर में रिज़ल्ट ऐलान कयो त रिज़ल्ट जो ऐलान सभिनी पंहिंजी दिलि ऐं धड़कन ते काबू कयूं बीठा हुआ। सभिनी जूं नज़रूं स्टेज ते रखियल हो ताज ते हुयूं जॾहिं हीरा चमकी रहिया। जॾहिं कंपेयरिंग जेवरी जे पोड़े चेयरमैन खे रिज़ल्ट ॿुधाइण लाइ डाइस ते अचण जो चयो त हाल में ज़ोरदार ताड़ी वॼी। पोड़े जज रिज़ल्ट जो पनो कढी ऐं चश्मो टेक कंदे ऐं पंहिंजे गिर्ज ऐं कुराड़ी आवाज़ में चयईं हिन नतीजे कढण में मूं पंहिंजे मेंबर सां गॾु कंप्यूटर खां मत वरिती आहे। नतीजो 100% ख़ालिस आहे। पोड़े पंहिंजो गलो साफ़ कंदे ॻाल्हि अॻिते वधाईंदे जो अॼु हिकु रिकॉर्ड ॾिसंदे मुंहिंजे लाइ बेगरती जी माना वसी थी वई आहे। दुनिया जी यूनिवर्सिटी खे अपील कंदुसि त इहा बेगरताई जो शोबो क़ाइमु करे उनखे सब्जेक्ट तौरु पढ़ाए। हाणे मां तव्हांजे आॾो वर्ल्ड बेगरत कॉन्फ्रेंस रिज़ल्ट जो ऐलान करण वारो आहियां, पर उन खां अॻु कामयाबु उमेदवार जो बेगरती जो पस मंज़र बयानु कंदुसि त हू पंहिंजे वतन जो गदार आहे। संदसि बेगरती किरदारु सबबु वतन ग़ुलाम आहे। जीअं वतन सां गदारी वॾे में वॾी बेगरती आहे, उन करे वॾेरो किरड़ ख़ान मुक़ाबिलो खटे वियो। हाल में ताड़ियूं वॼियूं। वॾेरो किरड़ ख़ान जो नालो ईंदे ई हाल में केतिरी देरि ताईं ताड़ियूं वॼंदियूं रहियूं। वॾेरो किरड़ ख़ान ख़ुशीअ मां मुछूं वठी स्टेज ते पहुतो ऐं जेवरी चेयरमैन खां पंहिंजे हथनि सां गॾु बेगरती जो आलमी ताज पारायो। हाल में ताड़ियूं वॼंदियूं रहियूं। ओसी ताईं मूवी कैमराऊं वॾेरे किरड़ ख़ान जा बूथ खुतल हुयूं। वॾेरो किरड़ ख़ान बेगरती आलमी ताज पाण खां पोइ मुल्क ते डाइस ते आयो ऐं फाथल लाउड जहिड़े आवाज़ में ढगी जीअं रंभ गॾे चई त अंग्रेज़नि जे इंसाफ़ जो क़ाइल थी वियो आहियां। हिन वटि मुख़्तलिफ़ शहरनि जो इंसाफ़ ऐं ॿिटो म्यार न आहे। बेगरती जो आलमी मुक़ाबिलो खटण ऐं बेगरती जो आलमी चैंपियन बणजण खां पोइ तव्हां सां वाइदो करियां थो त सिर्फ़ु आईंदा बेगरत रहंदुसि, पर पंहिंजे पुटनि ऐं पोटनि खे बेगरती जा सबक़ सेखारींदुसि ऐं पंहिंजे वतन खे पंहिंजे ख़ज़ीज़ मुफ़ादनि ख़ातिर ग़ुलाम बनाइण में का बि कसर न चईंदुसि। उन करे अॼु खां पोइ मां बाबा बेगरत जे लक़ब सां नवाज़ो वियो आहियां। तव्हां सभिनी जी महिरबानी।